नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चेलहार में खबर ॾींदा हलूं त चेलहार पुलिस ॻोठ दिलनि जे तड़ वासी नारी मोमल मेगहवाड़ खे ख़ुदकुशी ते मजबूर करण वारे केस जे जवाबदार आदम दिल खे ॿीहर रिमांड लाइ मिठी जी अदालत में पेश करे छॾियो। जुडिशनल मैजिस्ट्रेट मिठी जी अदालत में गिरफ़्तार जवाबदार आदम दिल खे जुडिशनल तहवील में जेल उमाणे छॾियो। चेलहार पुलिस जे जांच ऑफिसर सूरा सिंह जांच मुकम्मल न थियण जी चई अदालत खे वधीक 10 ॾींहनि जो रिमांड ॾियण जी दरख़्वास्त कई। अदालत जवाबदार खे वधीक रिमांड ॾियण बदिरां जुडिशनल कस्टडी करे छॾियो। जवाबदार जुडिशनल लॉकअप ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। मोमल मेगहवाड़ वाक़े जे केस में पुलिस जे अदम दिलचस्पी सबबि जांच में का बि अॻभराई न थी सघी है। मोमल मेगहवाड़ हाई प्रोफाइल केस जी जांच सीनियर पुलिस ऑफिसर खे ॾियण बदिरां हिकु जूनियर ASI सूरन सिंह हवाले करे फॉर्मेलिटी पूरी कई वई है। ज़रीन मूजिब मोमल मेगहवाड़ केस जे जवाबदार खे अॻे पिण अदालत में 2 ॾींहनि जो रिमांड ॾिनो हो, जंहिं बाद अॼु ॿीहर पेश कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।